बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। मुंहिंजो नालो अब्दुर्रहमान आहे। मां तव्हां सां ऑनलाइन अकेडमी फॉर सिंध बोर्ड स्टूडेंट्स जे प्लेटफॉर्म खां मुखातिब आहियां। प्यारा ॿारो, अॼु जे हिन लेसन खां, अॼु जे हिन क्लास खां असां तव्हांखे सिंधी क्लास 5 जी हिकिड़ी कंप्लीट सीरीज़ शुरू कराए रहिया आहियूं, जंहिंमें असां तव्हांजी हिन किताब जा तमामु सबक़ जेके आहिनि उहे पढ़ंदासीं। सुठे नमूने सां बहितरीन अंदाज़ सां 16 लफ़्ज़नि में तव्हांखे जेके तमामु सबक़ आहिनि इहे सम्झाईंदासीं। पूरो सबक़ पढ़ण खां पोइ असां मश्कुनि जी तरफ़ हलंदासीं। मश्क में जेके बि सवाल जवाब हूंदा, अल्फाज़ हूंदा या मटीरियल जेको बि हूंदो उहो असां इंशाअल्लाह बहितरीन तरीक़े सां सम्झंदासीं। हीअ तव्हांजी बुक जो पहिरियों पेज आहे, ठीकु आहे बाबा। उन खां पोइ हीअ तव्हां वटि फ़हिरिस्त थी अचे, जंहिंमें पहिरियों जेको सबक़ आहे उहो आहे जेॾो तुंहिंजो नाव, जेको हिकु नज़म आहे ऐं उहो अलाह ताला जे शान में लिखियलु आहे। अलाह ताला जी तारीफ़ आहे हुन में, इनजे करे असां हुनखे हम्द चवंदासीं। उन खां पोइ ॿियो नंबर तव्हां वटि आहे पोरे जी अहमियत, टियों आहे नात, चौथों आहे उस्मान गनी हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु, पंजों आहे आकाश मंडल एंड सो ऑन। बेटा इहो तमामु जेको असांजो सीरीज़ आहे, जेका असांजी तमामु सीरीज़ आहे, उन में असां बहितरीन तरीक़े सां तव्हांखे सबक़ पढ़ाईंदासीं ऐं उन खां पोइ असां मश्कुनि जी तरफ़ वधंदासीं। सो अॼु जी जेका पंहिंजी क्लास आहे इहा फस्ट क्लास हूंदी असांजी हिन सीरीज़ जी, जंहिंमें असां पंहिंजो पहिरियों जेको हम्द आहे जेॾो तुंहिंजो नाव उहो कंदासीं। सो शुरू कयूं था पंहिंजी क्लास। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक़ पहिरियों, जेॾो तुंहिंजो नाव हम्द। जेॾो तुंहिंजो नाव जो मतिलबु आहे त अल्लाह साईं जेॾो वॾो तुंहिंजो नालो आहे, असां ते तूं ओतिरी ई वॾी बाज फरमा, असां ते तूं एॾो वॾो रहम फरमा। ठीकु आहे बाबा। हम्द उनखे चइबो आहे जंहिंमें अल्लाह साईं जी तारीफ़ हूंदी आहे। बैत जी तरफ़ हलूं था ऐं शुरू कयूं था। शाइर चवे थो, साहब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं, पन ॿोड़ी पाताल में पहण तारी तूं, जेकर अची मूं त मीरी आई मान लहां। हाणे हिन सॼे बंद जो असां मफ़हूम करे हिनखे सम्झंदासीं, लफ़्ज़नि जी माना सम्झंदासीं। बेटा साहब जेको आहे शाइर अल्लाह साईं जे लाइ इस्तेमालु कयो आहे। साहब तुंहिंजी साहिबी, साहिबी माना अल्लाह साईं तुंहिंजी कुदरत। साहब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं माना अल्लाह साईं तुंहिंजी कुदरत जेकी आहे उहा असां अजीब ॾिठी। पन ॿोड़ी पाताल में, उन में असां छा अजीब ॾिठो अल्लाह साईं तुंहिंजी कुदरत में? उन में असां इहो अजीब ॾिठो त अल्लाह साईं तूं पन जेतिरियूं हल्कियूं जेकी शयूं आहिनि जिन में वज़न न आहे, उहे तूं समुंड जे तरनि में या ढंढुनि जे तरनि में, पाणी जे तरे में तूं हुनखे ॿोड़े थो छॾी। पहाड़नि तारीं तूं, जॾहिं त तूं पहाड़ जेके आहिनि उहे या वज़नी जेके जहाज़ पाणी में हलनि था, तूं उन्हनि खे तारे थो बीह। बेटा पाताल चवंदा आहिनि पाणीअ जी ऊन्हाई खे। ठीकु आहे। पन ॿोड़ी पाताल में पहण तारी तूं, जेकर अची मूं त मीरी आई मानु लहां। जेकर अची मूं जो मतिलबु आहे जेकॾहिं अल्लाह साईं तूं मूं ते बाज करीं, तूं मूं ते रहम करीं त मीरी आई मान लहां, माना त मां गुनहगार जेको आहियां उन जो मान जेको आहे उहो वधे। ठीकु आहे बाबा। इहो जेको आहे हिन नज़म जो मफ़हूम आहे। हाणे असां अचूं था नज़म अचूं था बंद नंबर 2 ॾे। जेकी मंझि जहान सो तारीअ तॻे तुंहिंजे, लुत्फ़ जे लतीफ़ चए, लुत्फ़ जे लतीफ़ चए, तो वटि कमी कान, अदल छुटा आन, को फेरो कज फज़ुल जो। हाणे हिन बेत जो मफ़हूम सम्झंदासीं। जेकी मंझि जहान, जहान माना सॼी दुनिया, मंझि माना में, माना अल्लाह साईं हिन दुनिया में जेको कुझु बि आहे सो तारीअ तॻे तुंहिंजे। तारीअ तॻे माना आसिरे ते हलणु, सो तारीअ तॻे तुंहिंजे माना अल्लाह साईं उहो तुंहिंजे सहारे ते थो हले, तुंहिंजी कुदरत सां थो हले। लुत्फ़ जे लतीफ़ चए, मतिलबु हिन जो मतिलबु इहो आहे अल्लाह साईं जेकॾहिं लतीफ़ तुंहिंजी साराह करे, तो वटि कमी कान, त अल्लाह साईं तुंहिंजे ख़ज़ाननि में का बि कमी न आहे। अदल छुटा आन, हिन जो मतिलबु इहो आहे अदल माना इंसाफ़। अल्लाह साईं जेकॾहिं तूं अदल कंदे, इंसाफ़ कंदे,
त मां कोन छॾाइजी सघंदुमि, अदुल छुटा आन। जेकॾहिं अलाह साईं तूं इंसाफ़ कंदे न त मूंखां हिकिड़ी हिकिड़ी शइ जो हिसाबु वठंदे। जॾहिं त तूं मूंखां हिकिड़ी हिकिड़ी शइ जो हिसाबु वठंदे त मां गुनाहगार थी पवंदुमि ऐं अलाह साईं फासी पवंदुमि, पकड़िजी पवंदुमि, छॾाइजी कोन सघंदुमि। उन जे करे तूं अदुल न कजां, को फेरो कज फज़ुल जो, तूं पंहिंजे करम ऐं रहम जो फज़ुल जो मूं ते को फेरो कजां। फेरो माना बाज कजां, फेरो माना कजां, फज़ुल जो फेरो कजां माना फज़ुल कजां, रहम कजां, बाज कजां गुनाहगार ते। ठीकु आहे बाबा। हाणे असां चवंदा टे आख़िरी बंद जी तरफ़। जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओडियाई मंगा, मतिलब अल्लाह साईं जेॾो वॾो तुंहिंजो नालो आहे, बाजब ओडियाई मंगा माना मां तोखां ओतिरो वॾो रहम ऐं ओतिरी वॾी बाज थो घुरां। नाम माना नालो। रिय थंभे रिय थूणी, तूं छपर तूं छांव। अल्लाह साईं तूं पंहिंजो बाज ऐं रहम करे वेठो आहीं असां ते। तूं असांजे मथां आसमान खे बीहारियो आहे बिना थंभ जे, बिना थूणी जे। बेटा थंभ थूणी चवंदा आहिनि पीलर टेक, ठीकु आहे। तूं छपर तूं छांव, तूं असां ते पंहिंजो छपर ऐं बाज करे वेठो आहीं। कुॼाड़ो कहाँ आहे तोखे मालूम सभु का, मतिलब अल्लाह साईं मां तोखे छा चवां। कुॼाड़ो कहाँ माना छा चवां, तोखे मालूम सभु का माना अल्लाह साईं मां तोखे पंहिंजो हाल कहिड़ो ॿुधायां। तूं हर शइ खे ॼाणंदड़ आहीं, तूं सभु कुझु ॼाणी थो। ठीकु आहे बाबा। हीअ असांजी लास्ट बंद जी तशरीह हुई। हाणे लास्ट बंद खे असां हिकिड़ो दफ़ो पढ़ियो कोन्हे, जीअं मथियां बंद पढ़ी आयासीं, डायरेक्ट असां तशरीह कई आहे। जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओडियाई मंगा, रिय थंभे रिय थूणी, तूं छपर तूं छांव। कुॼाड़ो कहाँ आहे तोखे मालूम सभु का। ठीकु आहे बाबा। हीअ जेको असां हमद पढ़ियो आहे इहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको सिंध जो मशहूरु ऐं अज़ीम शाइर आहे उन जो लिखियलु आहे। हेठां लिखियलु अथव, इन जो नालो तव्हांखे यादि करे छॾिणो आहे। ठीकु आहे बाबा। हीअ असां पूरो नज़म अल्हम्दुलिल्लाह बेत हमद जेको पढ़ी छॾियो। हाणे असां अचूं था हिन जी मश्क जी तरफ़। ठीकु आहे। मश्क में जेको पहिरियों हिसो आहे उन में असांखे सवालनि जा जवाब ॾियणा आहिनि। नंबर 1, हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे अलिफ, ही जहान कंहिंजे तारीअ तॻे थो, माना ही जहान कंहिंजे आसिरे ते, कंहिंजे सहारे ते हले थो। पहिरियां मश्क जो असां हिते रिव्यू कंदासीं, उन खां पोइ तव्हांखे अञा जवाब जेके आहिनि उहे ॾेखारींदासीं। सवाल नंबर 2 आहे, शाइर ॿिए बेत में रब साईं खां कहिड़ी दुआ घुरी आहे। जेको असां हिन नज़म हिन हमद जो ॿियों नंबर बंदि पढ़ियो, शाइर हुन में अल्लाह साईं खां कहिड़ी दुआ घुरी हुई। सवाल नंबर 3 आहे, शाइर रब पाक खां केॾी बाज घुरे थो। शाइर अल्लाह साईं खां केॾी बाज घुरे थो। हाणे अचो त तव्हांखे हिननि सवालनि जा जवाब ॾेखारियूं। जी बाबा। त हीउ सवाल नंबर पहिरियों आहे जेको असांजे बुक में हुओ, असां हिते बि लिखियो आहे, हीउ जहान कंहिंजे तारीअ तॻे थो। जवाब, हीउ जहान अल्लाह ताला जे तारीअ तॻे थो, माना हीउ जहान अल्लाह साईं जे आसिरे ते, सहारे ते हले थो। सवाल नंबर 2 आहे, शाइर ॿिए बेत में रब साईं खां कहिड़ी दुआ घुरी आहे। इन जो मतिलबु आहे त जेको ॿियों बंद आहे असां वटि हमद जो, उन में जेको शाइर आहे, जेको नज़म लिखंदड़ आहे हमद, उन अल्लाह साईं खां कहिड़ी दुआ घुरी आहे। अचो त हिन जो जवाबु ॾिसूं। जी त बाबा। जवाबु आहे, शाइर ॿिए बेत में रब साईं खां इहा दुआ घुरी आहे त अल्लाह साईं तूं पंहिंजी बाज ऐं फज़ुल सां मूंखे बख़्श फरमा। शाइर ॿिए बेत में अल्लाह ताला खां इहा दुआ घुरी आहे त अल्लाह साईं तूं पंहिंजी बाज ऐं रहम सां असांखे बख़्श फरमा। असां पढ़ियो न त जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओडियाई मंगा, रिय थंभे, अच्छा इहो न ॿिए बंद जी ॻाल्हि करे, सॉरी। शाइर चवे थो त अदिल छुटा आन को फेरो कच फज़ुल जो। शाइर चवे थो त अल्लाह साईं तूं असां ते बाज फरमा, असां ते इंसाफ़ कंदे त असां पकड़िजी पवंदासीं, त तूं असां ते पंहिंजो बाज फरमा। अच्छा, उन खां पोइ सवाल नंबर 3 आहे, शाइर रब पाक खां केॾी बाज घुरे थो। शाइर अल्लाह साईं खां केॾी बाज घुरी आहे। जो जवाबु आहे,
शाइर अल्लाह पाक खां एॾी बाज घुरे थो जेॾो अल्लाह ताला जो नालो आहे। हेॾा असां पढ़ियो त जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओॾियाई मंगा, त उन बेत मां असांजो जवाबु कढियो आहे उन बंद मां त अल्लाह साईं जी शाइर चवे थो, अल्लाह साईं जेॾो वॾो तुंहिंजो नालो आहे, तूं असां ते एॾी बाज फरमा, तूं असां ते एॾो रहम फरमा। ठीकु आहे, त हीअ असांजा सुवाल जवाब हिते थिया पूरा। हाणे असां हलूं था अॻी मश्क़ जी तरफ़। जी बाबा, त हेसि ताईं सुवाल जवाब वारो हिसो पूरो थियो। हाणे हिसो न ॿियों जेको आहे शुरू थो थिए, लफ़्ज़नि ऐं फ़िक्रनि जी माना सम्झणु। बाबा, लफ़्ज़ सभिनी खां पहिरियां छाखे चइबो आहे? लफ़्ज़ उनखे चइबो आहे जॾहिं अखर पाण में मिलनि त उन्हनि अखरनि जो को हिकिड़ो मतिलबु निकिरे, सेंस निकिरे, त उन्हनि खे असां लफ़्ज़ चवंदासीं। ऐं फ़िक्रो उनखे चवंदा आहियूं जॾहिं लफ़्ज़ पाण में मिलनि त हिकिड़ो अहिड़ो जुमिलो ठहे जंहिंजो को मतिलबु हुजे, त उनखे असां फ़िक्रो चवंदा आहियूं। फ़िक्रो या जुमिलो ॻाल्हि साॻी आहे। ठीकु आहे बाबा, त कुझु लफ़्ज़ ऐं कुझु फ़िक्रनि जी माना असां सम्झंदासीं जेके हिन बेत में यूज़ थिया आहिनि। नंबर पहिरियों आहे लफ़्ज़ साहब। साहब जेको आहे हिन बेत में छाजे लाइ इस्तेमालु थियो आहे? अल्लाह साईं जे लाइ। अल्लाह साईं ॾांहुं इशारो, माना साहब जेको आहे अल्लाह साईं ॾांहुं इशारो थो करे लफ़्ज़। नंबर 2 आहे पाताल। ऊन्हाईअ जी आख़िरी हद, तरो, समुंड या डंड वग़ैरह जी गहराई। जॾहिं त मां तव्हांखे बंद में ॿुधायो, जॾहिं असां पढ़ूं पिया बेहमद, त पाताल चवंदा आहियूं पाणीअ जी ऊन्हाई जी आख़िरी हद, या पाणी जो तरो, या समुंड या डंड वग़ैरह जी गहराई। ठीकु आहे। हाणे असां वटि फ़िक्रो आयो आहे मीरियाई मान लहा, जंहिंमें 3 लफ़्ज़ आहिनि। 3 लफ़्ज़नि मिली करे हिकिड़ो फ़िक्रो या जुमिलो ठाहियो आहे। मीरियाई मान लहा माना अवगुणनि, अवगुण चवंदा आहियूं ऐब। ठीकु आहे। ऐबनि हूंदे बि इज़त माणणु। असां में केतिरा ई ऐब आहिनि, जेकॾहिं अल्लाह साईं असां ते पंहिंजी बाज फरमाईंदो आहे त असांजो जेको मान आहे, असांजी जेका इज़त आहे, उहा वधी वेंदी आहे बेशक। उन खां पोइ आहे तारीअ तगण। तारीअ तगण बि हिकिड़ो फ़िक्रो आहे जेको 2 लफ़्ज़नि सां मिली करे ठहियो आहे। तारीअ तगण माना आसरे ते गुज़ारणु, सहारे ते हलणु। ठीकु आहे। आसरो माना सहारो चई सघूं था। उन खां पोइ आहे लफ़्ज़ कुॼाड़ो। कुॼाड़ो माना छा? ठीकु आहे। कुॼाड़ो कहाँ आहे माना छा चवां, उहो लिखियलु आहे हेठां। कुॼाड़ो कहाँ आहे, आऊं छा चवां, माना अल्लाह साईं मां तुंहिंजे आॾो छा बयानु करियां। ठीकु आहे बाबा, इहे असां लफ़्ज़नि ऐं फ़िक्रनि जी माना सम्झी। हाणे असां अचूं था 3 हिसे जी तरफ़, जंहिंमें लिखियलु आहे तूं ऐं मूं हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि। हिननि बेतनि मां हम आवाज़ लफ़्ज़ ॻोल्हे लिखो। हिन में किताब वारो असांखे चवे थो त इहो जेको हमद सां पढ़ियो आहे, हिन में तूं ऐं मूं जेके आहिनि हम आवाज़ लफ़्ज़ इस्तेमालु थिया आहिनि। हाणे तव्हां अहिड़ा कुझु ॿिया लफ़्ज़ जेके आहिनि असांखे ॻोल्हे ॾियो, त असां ॻोल्हे करे पंहिंजी कॉपी में लिखंदासीं। तव्हांखे उहे लफ़्ज़ पहिरियां ॾेखारियूं। अचो जी बाबा, हीअ आहिनि हम आवाज़ लफ़्ज़। हिन बेत में सूं ऐं तूं जेके आहिनि, 2 हम आवाज़ लफ़्ज़ पैदा जेको आहिनि इस्तेमालु कया विया आहिनि। उन खां पोइ मंगा, छा, कहाँ, इहे 3 लफ़्ज़ जेके आहिनि हम आवाज़ लफ़्ज़ जेके आहिनि इस्तेमालु थिया आहिनि। ऐं 2 वरी जेको आहे तूं ऐं मूं जेके आहिनि शाइर हुन में ॾेई छॾिया आहिनि। ठीकु आहे। सूं, तूं हम आवाज़ लफ़्ज़, मंगा, छा ऐं कहाँ जेके आहिनि, इहे हम आवाज़ लफ़्ज़ जेके आहिनि तव्हां पंहिंजी कॉपी में लिखी सघो था। ठीकु आहे बाबा। हाणे अचूं था असां अॻे हिसे जी तरफ़। उन खां पोइ बाबा असां वटि अचे थी सरगर्मी माना मश्क़। सरगर्मी में 2 हिसा आहिनि असां वटि। पहिरियों हिसो आहे ॾिनल लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॾिसी लिखो। माना हेठि तव्हांखे कुझु लफ़्ज़ ॾिना विया आहिनि, उन्हनि लफ़्ज़नि जी तव्हांखे माना लुग़त मां ॾिसी लिखणी आहे। लुग़त हाणे असां वटि किथे आहे? लुग़त असांजो जेको बुक आहे हिते उहो ख़तमु थिए थो, उतां खां कुझु पेजनि में असां वटि लफ़्ज़नि जी माना लिखियलु आहे, उनखे लुग़त चयो वियो आहे। ठीकु आहे बाबा। त उन मां तव्हांखे हिननि लफ़्ज़नि जी माना ॾिसी लिखणी आहे। तव्हां छा कंदो, मां तव्हांखे ॾेखारियां थो पहिरियां, पोइ तव्हांखे हिननि लफ़्ज़नि जी माना थो ॾेखारियां। अचो जी बाबा, त हीअ तव्हां वटि आहे लुग़त जेका नवां लफ़्ज़ जंहिंमें लिखियलु आहे। हिन में तव्हां ईंदव सबक़ु पहिरियों, हिन पासे लफ़्ज़नि, हिन पासे हुनजी माना आहे। त हिन में जेका लफ़्ज़ आहिनि, पहिरियों लफ़्ज़ आहे तव्हांजो साहिबी, जंहिंजी माना आहे मालिकी या मालिक हुअणु। ठीकु आहे। त अहिड़े तरीक़े सां तव्हांखे तमामु सबक़नि जी माना जेको आहे अगरि ॾिसणी आहे कंहिं लफ़्ज़ जी, तव्हां हिन लुग़त मां ॾिसी सघो था। हाणे असां अचूं था तव्हांखे सरगर्मी जी तरफ़ वठी। जी त बाबा, साॻियो सुवालु असां हिते लिखियो आहे ॾिनल लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॾिसी लिखो। हाणे लफ़्ज़ असां वटि हिन पासे अची विया, हिननि जी माना असां लिखी छॾी आहे। लफ़्ज़नि में पहिरियों आहे साहिबी, जंहिंजो मतिलबु आहे मालिकी माना मालिक हुअणु।
ॿियो आहे री जो मतिलबु आहे खांसवा, ठीकु आहे। मंगा मतिलबु घुरां, बाज मतिलबु रहम, छपर माना पनाह या ढक, ठीकु आहे बाबा। हेसि ताईं जेको आहे सो असांजा लफ़्ज़ जेके आहिनि ॾुखिया उहे पूरा थिया। हाणे अॻिते जेको आहे सो असां ॾिसूं असांजी किताब में छा आयल आहे। अच्छा, त हेसि ताईं जो क्लियर। हाणे ॿिए हिसे में आहे बेट ज़ुबानी यादि करियो ऐं सुर सां ॿुधायो। हीउ जेको बेत आहे तव्हांखे ओरली यादि करिणो आहे ऐं सुर सां मतिलबु थोरो उन में सुर पंहिंजो लॻाए पंहिंजे क्लास में पंहिंजे टीचर खे ॿुधाइणो आहे, ठीकु आहे बाबा। त हेसि ताईं असांजो लेसन थियो पूरो। उन खां पोइ असांजो सबक़ नंबर 2 अचे थो, पोरे जी अहमियत जेका असांजी सेकेंड क्लास ईंदी उन में असां हिनखे डिस्कस कंदासीं इंशाअल्लाह। त हेसि ताईं जेको आहे सो असांजो पहिरियों नंबर सबक़ थियो पूरो। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं नेक्स्ट क्लास में। अस्सलामु अलैकुम।